चेतनानी तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। कच्छ में हिक महीने जे अंदर 5 लखन जा गुल कुमाइजी विया। मजदूर अधूरा सपना खणी पहुंचन था पंहिंजे वतन। हिमाचल गुजरात में कपड़े जा उद्योग थिया ठप। महाराष्ट्र राजस्थान समेत 6 राज्यन में 51 लख मजदूर आहिनि फथल। गुजरात में 20 खां 25 जून ताईं थींदो बरसात जो आगमन। टी शर्ट सां गॾु मैचिंग मास्क ठाहिण जी सलाह ॾिनी स्मृति ईरानीअ। टेनिस टूर्नामेंट 2020 न्यूयॉर्क में करण जी तैयारी। दर्शकन बिना थी सघे थो आयोजन। फेरी कंदड़न 1050 ॼणनि खे ॾिनो वियो हेल्थ कार्ड। प्रदूषित थियल नदियूं थियूं साफ़, पी सघिजे थो उन्हनि जो पाणी। कच्छ में ईंदड़ ड्राइवर क्लीनर खां सवाइ 14 ॾींहंनि ताईं थियणो पवंदो क्वारंटाइन। न उमिरि न कम जो प्रकार। नंढी दुकान ते कमु कंदा हूंदव त बि फॉर्म भरण सां तव्हांखे मिली सघे थी 1 लख जी लोन। मध्य प्रदेश छतरपुर में मजदूरनि जी ट्रक खाधो पलटो। 5 मौत 19 घायल। 85,940 कोरोना जा कुल केस। 2752 मौत। 30,153 रिकवर। साइकिलिंग करण सां रहे थी सेहत सुठी। अम्मा मूंखे मोकल दे, अम्मा मूंखे मोकल दे, अम्मा मूंखे मोकल दे, अम्मा मूंखे मोकल दे। घर की न वणे तुंहिंजो, मत वेंदुसि जोगिन दे। घर की न वणे तुंहिंजो, मत वेंदुसि जोगिन दे। घर की न वणे तुंहिंजो, मत वेंदुसि जोगिन दे। घर की न वणे तुंहिंजो, मत वेंदुसि जोगिन दे। अम्मा मूंखे मोकल दे, अम्मा मूंखे मोकल दे। घर की न वणे तुंहिंजो, मत वेंदुसि जोगिन दे। घर की न वणे तुंहिंजो, मत वेंदुसि जोगिन दे। झलकी न अम्मा मूंखे, झलकी न अम्मा मूंखे। हरे राम चवां बाहूं ॿधी तोखे,
मातवेंदुस जोगिन दे। घर की न वणे तुहिंजो मातवेंदुस जोगिन दे। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते सलाम सत श्री अकाल। गर्मियुनि जी वेकेशन में घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।